वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अदल वन्नज़्म बिलजज़्म बिवहदतिही व बिकिब्रियाइही व बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिल मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसमिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मुक़ाज़िम लहु वला मुदानिय लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसु जुज़ उज़म उज़व लहु वला जज़ब वस्फ़ ईब ताब तय्ब क़स्ब लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही रुयत यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا ثم أجدر الخلق جديرنا وأعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وآسن الخلق من الحسن والعطارة والهداية والإمامة والأمامة وأعلانا وأجلانا وأنفعنا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخضرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن سيدنا وسندنا محبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدلاننا هو عدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلالة القاهرة الغائبة الظاهرة الباطنة وعد عند سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जंहिं दोस्त जी जेतिरी मोहब्बत आहे मदीने वारे साईं सां उन मोहब्बत वारे अंदाज़ में जागी करे सलवात मजमो वॾो आहे पर सलवात जो आवाज़ घटि थो अचे. तव्हां सलवात पढ़ो त जीअं रते दरे वारनि खे ख़बर पए त वहाबी बि सलवात पढ़ंदा आहिनि. पोइ बुलंद आवाज़ सां पढ़ो सलवात. المقصود इको साम शिकार पछतावा सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा. ईअं न जीअं मुंहिंजो शहीद ख़ालिद रहमतुल्लाह अलैह मजमे में सुभान अल्लाह कराईंदो हो. अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो अथव.
रते देरे में जेके मलाइक लही आया आहिनि उहे रोज़े वारे रसूल खे ॿुधाईंदा त ख़ालिद जी जमात वारा हाणे बि सुभान अल्लाह ॾाढा कंदा। हिकु दफ़ो ॿीहर सुभान वरी ॿीहर। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरान में तो रुखसार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, जेके बीठा न ये भी सुभान अल्लाह का। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरान में तो रुखसार का आलम क्या होगा। जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, अज सुभान अल्लाह कर त जन्नत में हिक सिर सोन जी लॻई। अज सुभान अल्लाह ॾाढा कर त तुंहिंजो लाइ शाम ताईं रते देरे वारा जन्नत जो महल तैयार थी वञे। जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक़्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, चैन यारनि जा आशिक जेके स्टेज ते वेठा उहे भी सुभान अल्लाह करना। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक़्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर, सुभान अल्लाह करना। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर, इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरान में तो रुखसार का आलम क्या होगा। जिस वक़्त वो जलवागर होंगे उस वक़्त का आलम क्या होगा। रते दिरे वारो हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरान में तो रुखसार का आलम क्या होगा। अल्हम्दुलिल्लाह, अज 24 दिसंबर सन 2015 बमुताबिक 12 रबीउल अव्वल जे बाबरकत दिहाड़े ते मदरसा आज़ीज़िया जे तरफ़ां बहु मौलाना अब्दुल अजीज साहब जी दावत ते ऐं जुमला जमात जे सद ते सालाना अज़मत मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस में रब साईं मूंखे अॼु 5 दफ़ो हाज़िर थियण जो मौक़ो नसीब करायो आहे। रते दिरे वारो सॼी दुनिया में जमीलत घणा आहिनि पर अजमल रुगो मोहम्मद रसूल अल्लाह।
सजी दुनिया में शरीफत घणान पर अशरफ रुगो मोहम्मद रसूल अल्लाह। सजी दुनिया में हसीन सोना त घणान पर अहसन रुगो मोहम्मद रसूल अल्लाह। सजी दुनिया में कामिलत घणान पर अकमल ज़ात रुगो मोहम्मद रसूल अल्लाह। सजी दुनिया में फाजिलत घणान पर अफजल रुगो मोहम्मद रसूल अल्लाह। सजी दुनिया में आलिम घणान कुरान जा कारी घणान पर आलिमन जो भी आलिम उस्तादन जो भी उस्ताद भली जुबान सां मिठी जुबान में कुरान पढ़ण वारो जेकॾहिं आहे त फ़क़त मुंहिंजो मदीने वारो साईं उन खां मथे ॿियो को आहे ई न। मां जॾहिं क़ुरान पाक खां पुछंदो आहियां क़ुरान ॿुधाए रते देरे जे मुस्लमाननि खे असांखे कहिड़ो नबी मिलियो आहे, छो त हदीस त बाद में आहे। अव्वल जेकॾहिं दुनिया में आहे काइनात में जेकॾहिं शान हुआ त किरोड़नि अरबनि खरबन में जेकॾहिं शान हुआ त हिन मिठे रब वारे कलाम क़ुरान मजीद जो शान। मुंहिंजी दिलि थी चए वक़्त बि मुख़्तसिर आहे, उलमा बि घणा आहिनि, हर आलिम खे अधु अधु कलाक ॾियनि था, छो त हर कंहिं आलिम जा रुगो रते देरे में न पर शदाद कोट रतो देरो दड़ो मद जी कंबर हर जाइ ते हर आलिमनि जा टेम ॾिनल आहिनि। सो वक़्तु मुख़्तसिर आहे, बसि अधु कलाक मूंखे बि वक़्तु ॾिनल आहे। तवजो कयो त मां जो क़ुरान मां मिठड़े मोहम्मद जो शान ॿुधायां, छो त रते देरे वारो क़ुरान पढ़ंदासीं न खोड़ असांजे जलसनि में महिमान बि ईंदा आहिनि, खोड़ क़ुरान ॿुधण जे लाइ ईंदा आहिनि। मन हिन क़ुरान जे सदके अॼु हुन जी दिलि में क़ुरान जी जाइ अची वञे ऐं हुन जी अखियुनि मां पाणी वही अचे, मन मुशरिक बि अॼु मुवहिद थी वञे। मदीने वारे साईं आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद जो शान जेकॾहिं क़ुरान खोलींदासीं क़ुरान में ॾिसंदासीं रते देरे जा मुस्लमानों मां जॾहिं ज़िक्र मुस्तफ़ा ॻोल्हींदो आहियां त क़ुरान जो आवाज़ ईंदो आहे। फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक, चो सुभान अल्लाह। मां जॾहिं नबूवत मुस्तफ़ा ॾिसंदो आहियां त क़ुरान ॻाल्हाईंदो आहे या अय्युहन नबियो, रिसालत मुस्तफ़ा जे लाइ क़ुरान तो फरमाए या अय्युहर रसूलो बल्लिग मा उनज़िल इलैक मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत। मां जॾहिं नबी साईं जा हथ ॻोल्हींदो आहियां त क़ुरान जवाब ॾींदो आहे, नबी साईं जा हथ ही आहिनि। इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह, चो सुभान अल्लाह। मां जॾहिं किरदार मुस्तफ़ा खे ॻोल्हींदो आहियां रते देरे जा मुस्लमानों इर्दो गिर्द नवा खां आयल क़ुरान जा आशिको ज़िले लारकाणे वारो तवजो कयो। मां जॾहिं नबी साईं जो किरदार ॻोल्हींदो आहियां त क़ुरान फरमाईंदो आहे वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। मां जॾहिं नबी साईं जो अखलाक ॻोल्हींदो आहियां त क़ुरान फरमाईंदो आहे व इन्नक लअला खुलुक़िन अज़ीम, चो सुभान अल्लाह। मां जॾहिं नबी साईं जो सीनो ॻोल्हींदो आहियां त क़ुरान फरमाईंदो आहे अलम नशरह लक सदरक। मां नबी साईं जो अखियूं ॻोल्हींदो आहियां त क़ुरान फरमाईंदो आहे मा ज़ागल बसर वमा तग़ा। मदीने वारे साईं जे नूर जे लाइ क़ुरान तो फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम एॾो सोणो जो सैयदना फारूक आज़म तो फरमाए सोमाड़ी जी नमाज थी, मदीने वारे साईं इशा नमाज पढ़ाई, साहब अकराम वेठान, मां भी मस्जिद में वेठो आं, नमाज पढ़ी करे हर एक साहबी घर वयो। मां उमर रज़ी अल्लाह ताला मस्जिद नबी में वेही चयम त कुछ अल्लाह जो जिक्र कयां पोइ घर वञा। सॼी मस्जिद खाली थी वई, अकेलो वेठो आं, ख़बर न पई 10 मिंटनि खां पोइ सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला मस्जिद नबी में डोड़ंदो आयो।
साईं जन अम्मा आयशा जे घर में हुया ऐं अम्मा आयशा जो घर तू मदीने वञी ॾिसजांइ। असां ॾिसी आया आहियूं, मस्जिद नबवी जे भरिसां हो। साईं जन जो दरवाज़ो खड़कायूं, मदीने वारा साईं निकिरी आया। सिद्दीक़ अकबर पंहिंजे महबूब सां हथ हथ में मिलाए मदीने वारे साईं जे हथनि खां चुमियूं थो वठे। सिद्दीक़ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह अलैहि चयो। महबूब चयो वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। 5 मिंट सिद्दीक़ पाक मोहम्मद जो दीदार थो करे, मदीने वारो साईं सिद्दीक़ जो दीदार थो करे। हिक ॿिए खे ॾिसनि था। सोनो उमर थो चे, साईं जन बि वापसि हलिया विया, अबू बकर बि वापसि हले वियो। न ॻाल्हायूं, बसि हिक ॿिए जो दीदार कयूं। मूंखे ॾाढो राति जो दिलि में खुटको थियो त इहो छा मंज़र हो। सॼी राति निंड न पई अचे, मां परेशान हुयुमि। सुबुह सां मां साईं जन ॾे आयुमि, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं अॼु राति मां अजीब मंज़र ॾिठो, सिद्दीक़ तव्हांजो पियो दीदार करे, तव्हां सिद्दीक़ जो दीदार पिया कयो। साईं इहो मंज़र छा हो? पाण फरमायो उमर सिद्दीक़ सां काथों पहुची सघंदे। जॾहिं दुनिया वारा राति जो नमाज़ पढ़ी घर वेंदा आहिनि, पोइ घर वारनि खे चवंदा आहिनि मानी त ॾियो, त घर वारा चवंदा आहिनि अॼु मानी ख़तम थी वई आहे। त पोइ घर जो भाती चवंदो आहे चङो जे भाॼी मानी ख़तम थी वई आहे त पोइ मासीअ जे घरों वठी अचो, चाचीअ जे घरों वठी अचो, मामे जे घरों वठी अचो, भला मुंहिंजे भाउ जे घरों भाॼी वठी अचो, का बचल सचल हूंदी गरम करे खारायो। उमर ईअं अबू बकर बि जॾहिं घर वेंदो आहे न, पोइ घर वारनि खे चवंदो आहे मानी आहे। घर वारा चवंदा आहिनि सिद्दीक़ जो खाइण जे लाइ कुझु न आहे। त दुनिया वारा मिट माइटनि जा दरवाज़ा खड़काईंदा आहिनि, सिद्दीक़ मां मोहम्मद जो दर खड़काईंदो आहे। साईं पोइ सिद्दीक़ मुंहिंजे हथ में मिलाए मां मोहम्मद जे हथनि खां बोसो वठंदो आहे न, सिद्दीक़ मां मोहम्मद जो दीदार कंदो आहे, मां मोहम्मद सिद्दीक़ जो दीदार कंदो आहे न। अबू बकर जी बुख बि लही वेंदी आहे, उञ बि लही वेंदी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। मां जॾहिं मदीने वारे साईं जी शख्सियत खे ॾिसंदो आहियां, बशरियत खे ॾिसंदो आहियां, दुनिया वारा चवंदा आहिनि मिठड़ो मोहम्मद नूर आहे। मां चवंदो आहियां चरिया नबी साईं जो शान छो थो घटाए। आमिना जो लाल रुगो नूर न आहे, मदीने वारो साईं आहे त इंसान अशरफुल मखलूकात जो सरदार आहे, नूरी मखलूक जो सरदार। जिब्रील बि मेराज जी रात मुंहिंजे पाक मोहम्मद जे कदमनि में वेही कदमनि को चुमियूं पियो वॾे, झुकी पियो। ओ आमिना जे लाल जे बशरियत जे लाइ क़ुरान तो फरमाए कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद। क़ुरान अॼु रते तेरे वारनि खे ॿुधाए त असांजो नबी कहिड़े शहर में आयो आहे। चए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। क़ुरान भला मदीने जे बारे में भी ॿुधाइनि। चए थो वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। क़ुरान भला नबी साईं जा अहल बैत भी त ॿुधाइनि। चए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत अहलल बैत अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। मिठड़ा मोहम्मद तुझो राणियों अम्मा आयशा सिद्दीका, अम्मा बीबी हफ्सा, अम्मा उम्मे हबीबा, अम्मा खदीजतुल कुबरा। ओ मुंहिंजा महबूब तुझो घर वारियूं पाको, जीअं तूं पाको आ तुझी राणियुनि खे बि ईअं पाक कयो आहे जीअं मूंखे पाक रखण जो हक़ आहे। वाह ख़ुदा, अर्शन ते बि ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखायई। जन्नत जे दरवाज़नि ते बि ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर
रसूलुल्लाह लिखाए। अल्लाह हर जाए ते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखाए। खानपुर जे सैयद जो ज़मीर चवंदो आ मौला नबीयत ॿिया बि हुया, रसूलत ॿिया बि हुया, आदम सफ़ीउल्लाह बि त हुयो न, नूह नजीउल्लाह बि त हुयो न, इब्राहिम खलीलुल्लाह बि त हुयो न, इस्माइल ज़बीहुल्लाह बि त हुयो न, मूसा कलीमुल्लाह बि त हुयो न, दाऊद खलीफतुल्लाह बि त हुयो न, ईसा रूहुल्लाह बि त हुयो न। अल्लाह शान वारा इहे बि त आहिनि, पर पंहिंजे नाले सां गॾु रुगो मुहम्मदुर रसूलुल्लाह छो थो लिखाए? रते देरे वारो ॼणो रब हीअं जवाब ॾींदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो जुमिलो आहे। ओ देवबंदियो वहाबियो तवजो कयो, ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर, त मुंहिंजे मुहम्मदुर रसूलुल्लाह जो बि अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह जे 12 अखरनि मौके अखर खे नुक़्तो ई न आहे, ईअं मुहम्मदुर रसूलुल्लाह जे 12 अखरनि मौके अखर खे नुक़्तो ई न आहे। मुंहिंजे नाले सां ठहे थो त मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह साईं जे नाले में अखर घणा? अल्लाह, हिकु अलिफ, 2 लाम ऐं 1 हा, घणा थिया? ॻाल्हायो नथा यार, निंड में वियो लॻे। अञा त भाऊ राशिद आयो ई न आहे, त हाणे ई नथा ॻाल्हायो। ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां, घणा अखर? 4। अल्लाह जे नाले में अखर 4, ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे नाले मुहम्मद में बि अखर, ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां, अखर 4। केॾो त रब्तो आहे, केॾो त प्यार आहे। अल्लाह जे नाले में अखर 4, मोहम्मद जे नाले में अखर 4, त मस्जिद जे नाले में बि, ॻाल्हायो ॻाल्हायो, मस्जिद जे नाले में बि, क़ुरान जे नाले में बि, नमाज जे नाले में बि, मिंबर जे नाले में बि, मुसल्ले जे नाले में बि, बिहिश्त जे नाले में बि, जिहाद जे नाले में बि, सिद्दीक जे नाले में बि, हुसैन जे नाले में बि, जाहिद जे नाले में बि, हाफिज जे नाले में बि, आलिम जे नाले में बि, क़ारीअ जे नाले में बि। मुंहिंजा महबूब किताब बि 4 ॾिना मां, तौरेत, ज़बूर, इंजील, क़ुरान। मलाइक बि वॾा 4 कया मां, जिब्रील, मीकाईल, इसराफील, इज़राइल। ओ देवबंदियो मुबारक हुजो, तव्हांजा मसलक बि 4, हनफी, मालकी, शाफी, हंबली। रते देरे वारो साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जेको तव्हांजी जामिया मस्जिद में ज़िक्र कराईंदो हो, उन ज़िक्र जूं तस्बीहूं बि 4, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह 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 इल्लल्लाह, अल्लाह 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 अल्लाह, हू 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 हू। ज़िक्र जूं तस्बीहूं बि 4, महबूब तुंहिंजी उम्मत वारनि खे तरफ़ बि ॾिना 4, ओभर ओलह उत्तर ॾखण, मौसम बि 4, बहार, सरो, सियारो, उनारो। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजा ख़लीफ़ा बि 4, अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान ज़िन्नूरैन, अलीउल मुर्तज़ा। मदीने वारा साईं, मदीने वारा महबूब तुंहिंजे ज़िक्र जे वलियनि जूं जेके शुजरा थी इहे बि 4, कादरी, नक्शबंदी। ओ मुंहिंजा महबूब शेरवर्दी, जीलानी, ज़िक्र जा ए सिलसिला बि वॾा 4, तरफ़ बि 4, मां रब खे प्यार बि चैन सां। आलिम में बि अखर 4, साजिद में बि अखर 4, ज़ाहिद में बि 4, हाफ़िज़ में बि 4। रते तेरे वारो वॾी ॻाल्हि इहा आहे त मुल्ला में बि अखर 4, मुल्ला में बि। मां उन मुल्ला जी ॻाल्हि थो कयां जेको मुल्ला पंहिंजो नक ऐं पेशानी अलाह जे दर ते झुकाईंदो आहे, ॿियनि मुल्लनि सां मां बदल न आहियां। उन मुल्ला में अखर 4 जेको मुल्ला चवंदो आहे इज़त पीरनि जी बि कंदुमि, वलियनि जी बि कंदुमि, भली भिटाईअ ते बि वेंदुमि, जीलानीअ ते बि वेंदुमि, हर दरगाह ते वेंदुमि, कुल सभिनी खे पढ़ंदुमि, पर इज़त सभिनी जी कंदुमि, पर घुरंदुमि त अकेले अलाह खां घुरंदुमि। अल मक़सूद इको साउंड शिकार पर उस्ताद झटपट खां आयो थी बलोचिस्तान खां, अखियुनि खां माज़ूर आहे। मां हिन जे वाइज़ करे आहियां, हिन जे शहर में इहो इश्क आहे। ॿीहर त नारो हणी ॿुधाए, हाफ़िज़ तूं जन्नत में वेंदे, अलाह तोखे अखियूं बि ॾींदो आलिमनि जे पोयां।
रते देरे जा मुसलमानों कुरान जा आशिको केड़ो नबी असां खे मिलियो आ जेको रुगो मोहम्मद नाहे पर अहमद भी आ, हामिद नाहे रुगो महमूद भी आ, कासिम भी आ, आकिब भी आ, फातिह भी आ, हाशिर भी आ, रशीद वा, मशहूद वा, बशीर वा, नजीर वा, शाफिया, हादिया, महदिया, मागिया, मुंजिया, नागिया, रसूल नबिया, हाशिमी सैयद वा, अबतहिया, अजीज नबिया। जय महबूब जी विलादत जो टाइम आयो, अम्मा आमिना साण थी फरमाए मां दरवाजा बंद करे वेठी आं, हातिफी आवाज आया आमिना अज जन्नत जे घोट जी विलादत जो दिहाड़ो आ। आमिना दुनिया जा ॿार जमंदा, कोई अबो पंहिंजी घरवारीअ खे, हासे कोई मुड़स पंहिंजी घरवारीअ खे डिलीवरी जे महिल को लारकाने जी अस्पताल में खणी वञे, को पंहिंजी घरवारीअ खे रते देरे जी अस्पताल में खणी वञे, केस ॾुखियो आहे त हिरा अस्पताल खणी वञे। अल्लाह अकबर मदीने जे मीर जी विलादत जो टाइम आहे। आमिना मिस्र जी दाइन जी ज़रूरत नाहे, मके जी दाइन जी ज़रूरत नाहे, मदीने जी दाइन जी ज़रूरत नाहे, अजो न सरदार जी विलादत आ जेके मां रब जन्नत जे कुल्फन जो चाबियूं ॾेई छॾियो, जेको जेसी ताईं जन्नत में पंहिंजा कदम न रखंदो दुनिया जो कोई नबी जन्नत में न वेंदो। आमिना जे घोट जन्नत जो आ त पोइ दायूं बि मां अल्लाह जन्नत जूं थो मोकिला। दरवाजा बंद करे वेठी आ, सीरत हलवी आहे, सीरत जा किताब दा लिखल। अम्मा आमिना थी चए कमरो बंद आ, मुंहिंजे कमरे में 5 औरतूं मिठड़े मोहम्मद करीम जो दायूं थी आहिनि। घणियूं? 5। 3 परे थी बीठियूं, 2 मुंहिंजे वेझो आहियूं। हिकिड़ी दाई अची करे मुंहिंजे कपड़नि खे हथ लाथो। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो टाइम आहे। मां चयो खबरदार पोते सुरी वञ, अवल पंहिंजो तारुफ कराए, केरां काथों आई आहियां। मां बि पाक मोहम्मद करीम जी जीजल अंबड़ आमिना हयादार औरत। आमिना मूंखे सुञाण। मां चयो मां नथी सुञाणा। आमिना तूं न सुञाणे त न सुञाणे, पर अल्लाह ॼाणाए त तुंहिंजे पेट में जेको ॿारु आहे न इनखे मिलंदो क़ुरान, उन क़ुरान में मुंहिंजो ज़िक्र लिखियलु। वरी बि ॿुधाए आमिना मुंहिंजो नालो क़ुरान में आ। 28 सिपारे में रब तो फरमाए वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्न ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरऔन वअमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। आमिना मां बीबी आसिया आहियां, मां फिरौन जी घरवारी आहियां, मां मूसा कलीमुल्लाह जा तराना पढ़ण वारी आ। अजो अल्लाह चयो कायनात जे नबी जी विलादत जो टाइम आ, उहा दाई वञे जेका मूसा जहिड़े नबीअ खे रांदि खेॾाईंदी हुई, मूसा नबीअ खे झोल में खणी पालियो हो। वॾी ॻाल्हि आहे रते दिरे वारो, अम्मा आसिया थी चवे वॾी ॻाल्हि आहे आमिना अॼु मां इन ॿार जी दाई आहियां, सुभाणे इहो ॿारु जन्नत में घोट थींदो, मां इन जी राणी थींदमि, निकाह अर्शन वारो रब पढ़ाईंदो। छो छो त मूंखे फिरौन ज़ालिम हो, मूंखे चीखा तपाए फिरौन रसनि सां ॿधी मूंखे मारींदो हो, चवंदो हो आसिया अन रब्बुकुमुल आला, मां आहियां तुंहिंजो रब। त बीबी आसिया मुड़ुस खे भली शीखा तपाए मारेसि थो, कुटेसि थो, त बि चवेसि पई न मुंहिंजा मुड़ुस फिरौन तूं रब नाहे, मुंहिंजो रब उहो आहे रब मूसा व हारून, जेको हारून जो बि रब आहे, मूसा जो रब आहे। अल्लाह चयो आसिया तौहीद ते पक्की थी, हिन ज़ालिम मो जान छॾायां तो अच त जन्नत में मिठड़े मोहम्मद सां निकाह कराईंदुसि। हीअ कहिड़ी औरत आहे, हिन खे वेझो न छॾींदुमि। आमिना हिन जो बि क़ुरान में ज़िक्र आहे, मां त उहा औरत आहियां अॼु मदीने वारे साईं जी ताई थी आहियां, जो मुंहिंजे नाले ते त अल्लाह क़ुरान में सॼी सूरत रखाई आहे। वरी बि ॿुधाए केरु आहे? आमिना मुंहिंजो नालो व मरियम इब्नत इमरान अल्लती आसनत फरजहा फनफखना फीहि मिन रूहिना वसद्दक़त बिकलिमात रब्बिहा। तवज्जो कर, बस 5 मिनट बयान, मुंहिंजो वक्त पूरो थो थिए। व मरियम इब्नत इमरान अल्लती आसनत फरजहा
فنفخنا فيه من روحنا وصدقت بكلمات ربها وكتبه وكانت من القانتين. سبحان اللہ. आमिना हिय आसिया मूसा नबीअ खे खणण वारी. अॼु मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई थी आहियां. मां बीबी मरियम आहियां. आमिना मां त ईसा नबीअ जी डायरेक्ट अमड़ आहियां. उन नबीअ जी माउ आहे जंहिं पींघे में ॻाल्हायो हो. क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारकन ऐनमा कुंत वऔसानी बिस्सलाते वज़्ज़कात मा दुमतु हय्या. औरत देरे जा मुसलमानो नबी साईं जी विलादत थी. साईं जन सजदे में वया. ॼमण सां सजदे में वया. अशद आंगुर मथे करे चवंदा सुबहान रब्बी अल्लाह. औरत देरे वारो मिठड़े मोहम्मद ॼमण सां अल्लाह जो सजदो सेखारियो आहे. दुनिया चवंदी आहे त सैयद वहाबी कीअं थींदा आहिनि. सैयद डंडे कूंडे वारा थींदा आहिनि. दुनिया चवंदी आहे सैयद वरी वहाबी कीअं थींदा आहिनि. न ग़लति ॻाल्हि आहे. अचो कई सैयद ॾेखारियांव, कई वली ॾेखारियांव, कई पीर ॾेखारियांव जेके तव्हांखे अल्लाह जे दर ते झुकाइण वारा, तौहीद वारा, रब खां घुरण वारा. मां त चवंदो आहियां जमियत उलमा इस्लाम खे अल्लाह जी ज़ात अहिड़ा वली ॾिना, अहिड़ा बुज़ुर्ग ॾिना, अहिड़ा ख़ुदा जा बाना ॾिना जो जिन जे दीदार सां बि कई वाणिया बि मुस्लमान थी वेंदा. अॼु मां सलाम थो कयां हिन दरगाह जे वलीअ बुज़ुर्ग हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खे जेके फैज़ मिलियो. हज़रत साईं हमादुल्लाह हालेजी शरीफ वारे बुज़ुर्ग को साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो. असांजी जमियत उलमा इस्लाम जी दरगाह हज़रत साईं अमरोट शरीफ वारा हज़रत साईं ताज महमूद अमरोटी जेके वाणिया ॾिसंदा हा दीदार करे कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदा. नारे तकबीर, नारे तकबीर. शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम. हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो आहे. अचो रते देरे वारो अॼु मां चौंक ते ॿुधायां थो. मतां परेशान थियो त वहाबिन वटि पीर ई कोन्हनि, वहाबिन वटि आलिम ई कोन्हनि, वली ई कोन्हनि, सभु दरगाहनि वारा असांजा. न न न न. अचो असांजो सिलसिलो केॾो वॾो आहे. असां जमियत उलमा इस्लाम वारनि जी तार केॾी वॾी आहे. असां जमियत उलमा इस्लाम वारा पीरनि खां ख़ाली न आहियूं. अचो अचो हज़रत साईं अमरोटीअ खे फैज़ मिलियो. हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक भरचोंडी रहमतुल्लाह अलैह को अॼु मां तोखे पंहिंजी तार थो ॿुधायां. ओ मोबाइल में रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो, लिखण वारो लिखो, यादि करण वारो यादि कयो, ॾिसण वारो ॾिसो, भरण वारो भरो. ही दलील जी ॻाल्हि आहे. भरचोंडी रहमतुल्लाह अलैह खे फैज़ मिलियो. साईं मोहम्मद हसन शाह जीलानी सुई शरीफ जी दरगाह बि जमियत वारनि जी. वरी सुई शरीफ वारे खे फैज़ मिलियो. हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर ॻोठ वारो. हाणे त खणी ॿियनि जो कब्ज़ो थी वियो आहे, पर असुल पीर ॻोठ वारे जी तार बि जमियत वारनि सां थी मिले. ऐं पीर ॻोठ वारे खे फैज़ मिलियो आहे ख्वाजा सैयद मोहम्मद बका हुसैनी शेख तैयब शरीफ वारे को. उनखे फैज़ मिलियो आहे साईं अब्दुल कादिर हुसैनी कोट सधाना शरीफ वारो बि जमियत जो थो लॻे. वरी उनखे फैज़ मिलियो आहे साईं सैयद साले शाह पंजाब जे पासे उच्च शरीफ वारो बुज़ुर्ग बि असांजो आहे. उनखे फैज़ मिलियो आहे साईं शमसदीन शाह रहमतुल्लाह अलैह को. उनखे फैज़ मिलियो आहे साईं हामिद शाह गंज बख्श रहमतुल्लाह अलैह को. उनखे फैज़ मिलियो शमसदीन मोहम्मद उच्च शरीफ वारे को. उनखे फैज़ मिलियो अब्दुल कादिर उच्च शरीफ वारे को. हे सभु उहे बुज़ुर्ग थी जेके नमाज़ बि पढ़नि, क़ुरान बि पढ़नि, तौहीद जो ॾस बि ॾियनि, पंहिंजे पेरनि ते कंहिंखे न झुकाईंदा हा, अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा हा. अचु त मां तोखे ॿुधायां. उनखे फैज़ मिलियो साईं अब्दुल वहाब शाह बगदाद शरीफ रहमतुल्लाह अलैह को. उनखे फैज़ मिलियो आहे यारीअ वारो साईं पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी बि हिन जमात जे सिलसिले में थो अचे. सुभान अल्लाह. ॾाढा करना
साईं अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे के फैज़ मिलियो। हज़रत साईं अल्लाह अकबर ए साईं सिलसिलो उच्च वारन खां पोइ वरी हलब वारन ॾे आयो। हलब वारन खां पोइ वरी करे साईं अब्दुल वहाब ॾे आयो। उन खां पीराने पीर ॾे, उन खां पोइ ख्वाजा अबू सईद मुबारक मखज़ूमी बगदाद वारो, उन खे फैज़ मिलियो तौहीद जो, विलायत जो, दस्तार बंदी जो फैज़ मिलियो। ख्वाजा अबुल हसन अली बिन मोहम्मद यूसुफ कुरैशी उनके फैज़ मिलियो आहे। अबुल फरा तरतुसी रहमतुल्लाह अलैह को ऐसे रते तेरे वारे साईं अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह जो शुजरो केॾो न भलो आहे, उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा अबुल फजल अब्दुल वाहिद बिन अब्दुल अजीज को तवज्जो कयो आखिरी ॻाल्हियूं, उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह को उनके फैज़ मिलियो आहे। हज़रत साईं जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह, वाह सोना जुनैद तोखे फैज़ मिलियो आहे। ख्वाजा श्री शक्ति रहमतुल्लाह अलैह को उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह को उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा दाऊद ताई रहमतुल्लाह अलैह को उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा हबीब उजमी बगदाद वारे को उनके फैज़ मिलियो आहे। हे जमीयत उलमा इस्लाम जी तार काॾे वञी पहुती आहे, उनके फैज़ मिलियो आहे। ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह को उनके फैज़ मिलियो आहे। डायरेक्ट मुझे करबला में शहीद थियण वारे मौला हुसैन जे बाबे सैयदना अली साईं को मुझे मुर्शिद अली जंहिंजे लाइ रिवायत में अचे तो अलीयुन माल क़ुरान वल क़ुरान मा अली, अली क़ुरान सां गॾु क़ुरान अलीअ सां गॾु। मुझे मिठड़े अलीअ खे डायरेक्ट फैज़ मिलियो आहे मदीने वारे साईं आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम साईं खां, वरी मदीने वारे साईं खे जिब्रील जे वास्ते सां फैज़ मिलियो आहे डायरेक्ट रब्बुल आलमीन खां। पोइ तव्हांखे ख़ुशी करणु घुरिजे न तो जमीयत उलमा इस्लाम वारो तां पीरन वारा हो बेपीरा न आयो, तव्हांखे अल्लाह उहे पीर ॾिना उहे वली ॾिना जिन सॼी हयाती पंहिंजे पेरनि ते कंहिंखे न झुकायो, अल्लाह जे दर ते झुकायो। अॼु हथ मथे करे ॿुधाए कहिड़ा अल्लाह जे दर ते झुकंदो? नारो नारो हणी ॿुधाए वेंदो है भिटाईअ ते चओ वेंदासीं छो डुजो शुदा मारी मशहूर वेंदो है भिटाईअ ते, हलंदो है सतल सरमस्त ते, हलंदो है न कलंदर ते, उते वञी करे कबर ते किरंदो, तवाफ कंदो छो छो तवाफ काबतुल्लाह जो कंदासीं, पीरनि ॾे हलंदासीं उते वञी करे पढ़ंदासीं कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 3 दफा कुल पढ़ी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, या पढ़ी हुन जी रूह खे बख़्शींदासीं। मुंहिंजो शहीद रहमतुल्लाह अलैह डॉक्टर ख़ालिद साहब ईअं चवंदो हो त मां सभिनी अहल बेतनि जी इज़त कंदो आहियां, पीरनि जी इज़त कंदो आहियां, अल्लाह वारनि जी इज़त कंदो आहियां, पर मां ख़ालिद ॾिठो आहे क़ुरान में रब थो चए मुंहिंजे दर खां सवाइ ॿिए जे दर ते न वेंदा। मुझे खालिद जो पैगाम इहो आहे, असां जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ों छंछर जे ॾिहाड़े अवां जे ज़िले लारकाणे ऐं रते देरे जे तरफ़ों 8:30 बजे दोस्त डॉक्टर साहब जे मदरसे में गॾु थींदा इंशाअल्लाह। सभु तव्हां जमीयत जा कारकुन हथ में जमीयत जो झंडो खणी हुते हाज़िरी लॻाईंदो। कहिड़ा कहिड़ा ईंदो हथ त मथे कयो सुभान अल्लाह। छंछर जे ॾियारे रोड ब्लॉक करे असां ॿुधाईंदासीं त असांजे शहीद जे खून खे फौजी अदालत में हलायो वञे, न त असांजे कायदे सिंध रहमतुल्लाह अलैह जे हुक्म ते इंशाअल्लाह पंहिंजे मथे सां कफन ॿधी शहीद थी वेंदासीं, पर कायदे जे हुक्म खां परे न हटंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह से मुझे बुधाइण कबूल फरमाए, अल्लाह तव्हांजो वेहण कबूल फरमाए। बस अॼु इहो आख़िर में पारत करे तो वञा, भलारो ॾियारो अथव, राति जो ईअं निंड न कजो, मदीने वारे साईं ते 500 दफ़ा दुरूद पढ़ी पोइ सम्झो। अॼु जेकॾहिं तव्हां नबी साईं ते 500 दफ़ो 1000 दफ़ो दुरूद पढ़ियो न इंशाअल्लाह, पोइ दुआ घुर्जो रोई करे त महशर जे मैदान में जंहिं महबूब जे शान में भाऊ अब्दुल अज़ीज़ हेॾो जलसो रखायो आहे, अल्लाह हिन जे जलसे खे क़बूल करे असांखे आमिना जे लाल जे शफ़ाअत वारे झंडे जे हेठों पंहिंजे शहीद रहमतुल्लाह अलैह सां गॾु जॻह नसीब कराए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग।